पाकिस्तान के FATF जी ग्रे लिस्ट में कढण जो ऐलान न थी सघियो। पाकिस्तान FATF जी ग्रे लिस्ट में निकरण लाइ 34 शर्त पूरा करे अग भराई करे वरती। FATF तरफा जल्द पाकिस्तान जो दौरो करे शर्तुन ते अमल की तस्दीक खां पोइ ग्रे लिस्ट में नालो कढण जो ऐलान। जर्मनी के शहर बर्लिन में हलंदड़ इजलास की पुॼाणी ते जारी कयल बयान में चयो आहे त पाकिस्तान के ग्रे लिस्ट में कढण जो फैसलो जायजा टीम की रिपोर्ट खां पोइ थींदो। पाकिस्तान समूरन शर्तुन ते अमल करे छॾियो आहे। ग्रे लिस्ट में निकरण लाइ पाकिस्तान के वधीक कुछ करण की जरूरत नाहे। पेट्रोल और बिजली जे अघनि में इज़ाफ़े खां पोइ महांगाई जो तूफ़ान। हलंदड़ हफ़्ते महांगाई में 3.38% वाध। महांगाई की सालियानी शरह 27.82% ताईं पहुची वई। पेट्रोल डीज़ल बिजली समेत 36 शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो। कुकड़ पटाटा दाल और गोश्त भी महांगा। डॉलर के अघनि में मुसलसल इज़ाफ़े जो सिलसिलो बरक़रार। 2 रुपयनि के इज़ाफ़े से डॉलर ओपन मार्केट में 210 खां 212 रुपयनि में विकिरो। डॉलर के अघ में 5 सबब परॾेही कर्ज़नि में वधीक इज़ाफ़ो। सिंध में शॉपिंग मॉल और कारोबार अज रात 9 वगे बंद करण जो हुक्म। होटल और रेस्टोरेंट रात 11 वगे खोलण की इजाज़त। शादी हाल भी रात 10 वगे खां पोइ खोलण ते पाबंदी। अस्पतालूं, मेडिकल स्टोर, पेट्रोल पंप, CNG बेकरियूं और खीर जा दुकान आजा करार। सिंधवासी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ सरापा एहतजाज। शाहपुर चाकर में महांगाई ख़िलाफ़ मांझी फ़कीर की अॻवानी में गाए अनोखो एहतजाज। सखर लाड़काने नौशेरे फिरोज टंडियालयार में भी महांगाई ख़िलाफ़ शहरी रोडन ते निकिरी आया मुज़ाहरा। तलहार में महांगाई और पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ के सॾ ते जुज़वी हड़ताल। उस्मान शाह हुड़ी में पोहरत यूनियन पारां एहतजाजी रैली। जाती में फाजराऊ चौक ते धरणो। पक्का चांग में मुख़्तलिफ़ धुरियुनि की रैली और धरणो। खोड़ा, पको, तलहार, शाहपुर चाकर, फैज़गंज, कढण और ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा। सिंध असेंबली के डिप्टी स्पीकर PTI MP दुआ भुट्टो के मोबाइल फोन वापस कराए छॾियो। PP मेंबरनि तरफा कुलसूम चांडियो के भी फोन वापस ॾियारण के मुतालबे ते ऐवान में हंगामो। तहरीक इंसाफ़ PP मेंबरनि की हिक ॿिए ते तनक़ीद। NA 240 ते बीहर गणप बाबत TLP वारी दरख़्वास्त रद्द। मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त MKM चूंडुनि में धांधली करे कामयाबी हासिल कई। साद रिज़वी की सरबराही में संदन ऑफिस से हमलो किया वियो। फायरिंग दौरान संदस जंग में भी गोली लगी जेका हथ से कढी बाहर फिटो गई। तहरीक इंसाफ़ MNA डॉक्टर आमिर लियाकत के लाडाणे सबब खाली थियल सीट ते नंढी चूंड के शेड्यूल जो ऐलान। NA 245 ते नंढी चूंड लाइ पोलिंग 27 जुलाई ते थींदी। नामज़दगी कागज़ 22 खां 24 जून ताईं जमा थी सघंदा। सिंध के राजधानी कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो। मलीर, गुलशन हदीब, लांडी और गुलशन इकबाल और ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसात सबब मौसम खुशगवार। चौमासी की बरसात वसाइण वारो सिस्टम बलोचिस्तान में दाख़िल। अॼु खां 20 जून ताईं बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ से बरसात जो इम्कान। कोयटा, सिबी, बोलान, नसीराबाद, कुज़दार और ॿियनि इलाइक़नि में भी बरसात पवंदी। सूबाई सलाहकार एजाज जखरानी तरफा लाड़काने सेंट्रल जेल जो दौरो। कैदियुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन मुकम्मल थियण खां पोइ सूरत-हाल जो जाइज़ो। एजाज जखरानी जो चवणु आहे त रेंजर ज़रिए ख़तरनाक कैदियुनि खे ॿियनि जेलनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। कैदियुनि जो अंग घटि थियण खां पोइ हाणे हालातूं ज़ाब्ते हेठि आहिनि। नवाब अली मोहम्मद भरसां इंसानियत के लॼाईंदड़ वाक़ियो। मुड़िस जो घर वारी ते बेशियाणो तशद्दुद, वारनि खां गीले तज़लील। वाक़े जी NC दाख़िल औरतुनि मथां बेशियाने तशद्दुद की वीडियो सोशल मीडिया ते वायरल। शिकारपुर में मकानी चूंडुनि दौरान म्यूनिसिपल कमेटी के 30 वार्डन ते PP ॿिनि धुरियुनि में विरहाइजी वई। PP अॻवाननि हिक ॿिए ख़िलाफ़ उम्मीदवार बीहारे छॾिया। ठुल में डायरेक्टर एक्साइज शहीद बेनज़ीराबाद। PP उम्मीदवार की चूंड मुहिम हलाइण में मसरूफ़। रियाज़ खोसे UC दीनपुर में PP उम्मीदवारनि की चूंड मुहिम हलाइण लॻो। ज़िले काउंसिल के आज़ाद उम्मीदवार मोहम्मद खान खोसे जो चवणु आहे त डायरेक्टर एक्साइज के कंहिं उम्मीदवार की चूंड मुहिम हलाइण जो को भी हक़ नाहे। ओबावड़े में मकानी चूंडुनि दौरान धोंदो ऐं दाया बिरादरी में तकरार तेज़। एक धुर के मुबैना हमले में जनरल काउंसिलर जो वेझो माइट मर्निंग। ॿिया मेहताब ॾहर जो चवणु आहे त शहर में अमन अमान की हालत तमाम घणी ख़राब थी चुकी है ऐं ॾोहारी माण्हू शरीफ़ शहरनि खे तंग करे रहिया आहिनि। नंगर पार्क के UC हाड़ो ते आज़ाद उम्मीदवार
जक्षी कोहली के मुबैना तो अगवा करण तां छिकताण बरक़रार। जक्षी कोहली पंहिंजे ई पैनल जे उम्मीदवारनि ते केस दाख़िल कराए छॾियो। अब्दुल गनी खोसो मोहम्मद रहीम समेत 17 ॼणा नामज़द। संदसि चवणु आहे त अब्दुल गनी खोसे हथ खणण लाइ मार कुट कई ऐं धमकियूं ॾिनियूं। घर में भञ-टाह खां पोइ सुञाणप कार्ड ऐं ॿियो ज़रूरी दस्तावेज़ बि खणी विया आहिनि। कोर्ट गुलाम मोहम्मद में आज़ाद हैसियत सां चूंड विढ़ंदड़ पैनल तरफ़ां आरओ ऐं डीआरओ ते धुर हुअण जो इल्ज़ाम। फैसल काछलो ऐं ॿियनि जो चवणु आहे त आरओ ऐं डीआरओ पीपी खे कामयाब करण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। संदन वोट रखंदड़ देहनि खे ॿियनि यूनियन काउंसिलनि में शामिल कयो वियो आहे। नवाब अली मोहम्मद में पीपी एमपी ख़ान मोहम्मद दाहिरी पारां चूंड मुहिम हलाइण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में ख़ान मोहम्मद दाहिरी चूंड मुहिम हलाईंदे नज़र अची रहियो आहे। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबाद का सरापा एहतजाज। कुपचाणी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबाद करण जी सॾ ते शटरबंद हड़ताल। मांझी फ़कीर चौगाणी में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻड़ी खैरे में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबाद करण जो मुज़ाहिरो ऐं धरणो। मिठी में सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। इस्लाम कोट रोड ते धरणो। टायरनि खे बाहि। ट्रैफ़िक मुअतल। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त केतिरे वक़्त खां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण सबबि हू परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पीअण जे पाणी जी खोट सबबि माल ऐं माण्हू उञ विघे मरी रहिया आहिनि। ऐं इंग्लैंड वनडे क्रिकेट में तारीख़ जो सभ खां वॾो स्कोर ठाहे पंहिंजो ई रिकॉर्ड तोड़े छॾियो। न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ वनडे मैच में इंग्लिश टाइगर्स जूं 498 रन्सूं। बिटलर, डेविड, मुला ऐं रुसाल्ट जूं शानदार सेंचुरियूं।